नाज़रीन, हैदराबाद में सिंध बार काउंसिल के मेंबरनि जी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी है। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी के रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो खान। जी अब्दुल रसूल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। सिंध बार काउंसिल के मेंबरनि जी चूंड लाइ हैदराबाद में पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। जॾहिं त हैदराबाद डिवीज़न जी 5 सीटुनि लाइ 25 उम्मीदवार मैदान ते लथनि, जिन में अॼु सख़्तु दंगल थींदो। जॾहिं त मजमूई तौर ते 18 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कई वियूं आहिनि। 5000 खां वधीक जेके वकील आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। हैदराबाद जी 3 सीटुनि ते नाले वारो वकील अल्ताफ़ सचल अवान, सजाद चांडियो, केबी लिगारी, ताज कीरियो, अयाज़ सुनियो, अयाज़ राजपर, सैयद तारिक शाह जेका आहिनि मैदान में लथनि आहिनि। जॾहिं त मुमताज़ लाशारी, जियादीन शेख, इरफान बुगियो, गुलाम अल्लाह चांग, गुलाम सरवर बुलेदी, फराद अबड़ो, अशर मजीद खोकर ऐं ॿिया बि उम्मीदवार तौर शामिल आहिनि। जॾहिं त दादू ऐं जामशोर जी गॾियल जेके ज़िलनि जी हिक सीट आहे उन ते मीरवन मंगरियो, राजा जवाद साहड़, आशिक सोलंकी, एडवोकेट हकीम चांडियो, अली अनवर साहड़ में सख़्तु जेको आहे मुक़ाबलो थी रहियो आहे। जॾहिं त बदीन जी ॻाल्हि कजे त बदीन ठट्टो ऐं सिजावल जी जेका गॾियल हिक सीट आहे उन ते फयाज़ लिगारी, मंसूर चांडियो, वसीम शाह ऐं मंसूर जेको लिगारी आहे उहे मैदान में लथल आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे ज़ोर आज़माए रहिया आहिनि। उम्मीदवारनि चूंड खां अॻु वॾी वर्क कई ऐं हिमायतुनि खे जेके आहिनि उन्हनि खे इतिमाद में वरितो। हिन वक़्तु बाक़ाइदा तौर ते हैदराबाद जी जेके मुख़्तलिफ़ कोर्ट्स आहिनि उनमें जेके पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त वोटिंग वारो जेको अमल आहे उहो जारी आहे। जॾहिं त वकील जेके आहिनि उहे हिन वक़्तु पंहिंजे वोट जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। जॾहिं त उम्मीदवार जेके आहिनि उहे पुरअज़म आहिनि। उम्मीदवारनि जो इहो अज़म आहे त असां वकीलनि जो कॾहिं सौदो न कंदासीं, वकीलनि जी इज़त ऐं हक़नि जो तहफ़ुज़ कंदासीं। मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि तरफ़ां पंहिंजो पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो पिणु ज़ाहिर कयो आहे। वकीलनि जी भलाई ऐं बहबूद जा जेके आहिनि उहे वचन पिणु वरिजाया विया आहिनि। जॾहिं हिन वक़्तु जेकॾहिं सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु आहिनि। हैदराबाद जूं जेके कोर्ट्स आहिनि, जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि, उते वॾे तादाद में पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके वकील आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।